लाड़काने में खबर शामिल कंदासीं त लाड़काने शहर के रवासिन मिसमात नवीदा खातून नौजवान रियाज़ अली टोनानी से पसंद जो पाणो करे छॾियो आहे। इन हवाले से प्यार जो पाणो कंदड़ जोड़े मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त मुंहिंजो वालिद जुड़ियल खोसो मुंहिंजी शादी ॿिए हंधि पियो कराए, मां पंहिंजे राज़ ख़ुशी से पसंद जो पाणो कयो आहे। हाणे मूंखे ऐं मुझे मुड़स के ख़तरो है। मुझा भाइर चाचू वज़ीर अली ऐं सुधीर खोसो, मामो रखियल ग़ुलाम नबी खोसो ऐं ॿिया असां ते कूड़ा केस दाख़िल कराए छॾिया आहिनि। मिसमात नवीदा खातून मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां प्यार जो पाणो कयो आहे, कंहिंजो ॾोह नाहे कयो, असांजी जान खे ख़तरो आहे। जेकॾहिं मूंखे या मुंहिंजे मुड़स खे कुझु बि थियो त उनजा ज़िम्मेवार मुंहिंजो वालिद जुड़ियल ऐं मुंहिंजा भाइर चाचा मामा आहिनि। मुतासिरनि जो चवणु आहे त असां अपील था कयूं त धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में सख़्त खां सख़्त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। हर ख़बर बर वक़्तु ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।